नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। मांग संजोरे खबरनाम संजोरे में नाले वाले सूफी बुजुर्ग पीर हाजी जुमन शाह जिलानी जे 14वीं वर्सी रुकन बुढ़ा लग दरगाह हसन बख्श शाह जिलानी में मल्हाई वई। वर्सी तकरीब की शुरुआत दरगाह हसन बख्श शाह जिलानी जे गादी नशीन पीर शहनशाह जिलानी, PPMPA शाहिद सलाम थीम, पीर खैर शाह जिलानी, पीर यार मोहम्मद शाह जिलानी ऐं ॿियनि पीर हाजी जुमन शाह जे मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि गुलनि जो चादरूं चाढ़े शुरुआत कई। वर्सी तकरीब खे ख़िताब कंदे PPMPA शाहिद सलाम थीम चयो त सूफ़ियुनि वटां हमेशह अमन ऐं मोहब्बत जो पैगाम मिलियो आहे। पीर जुमन शाह हितां जे माण्हुनि लाइ पंहिंजी हयाती दौरान छपर छांव हुयो। दरगाह जे गादी नशीन पीर शहनशाह चयो त साईं जुमन शाह हिकु सूफ़ी शख़्सियत जो मालिक हुयो। हिन वटां सदाईं मोहब्बतूं मिलियूं आहिनि। हिन मोहब्बतुनि खे हिन वक़्तु आम करणु घुरिजे। हाजी जुमन शाह जी वर्सी जे मौक़े ते सूफ़ियाणी राग जी महफ़िल थी, जंहिं में सिंध जे मशहूर सूफ़ी फ़नकार उस्ताद शफ़ी फ़कीर, मांझी फ़कीर, रज़ा मोहम्मद बिरोई ऐं ॿियनि सूफ़ी फ़नकारनि लतीफ़ सरकार, सचल साईं मखदूम तालिब मौला, पीर एजाज़ ऐं ॿियनि सूफ़ी शाइरनि जा कलाम ॻाए वर्सी में शिरकत कंदड़ माण्हुनि खे झुमाए छॾियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।